अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। खारो जे खिड़ियन सेय मुंहिंजा सुपरी, रुआ रहन लख सी झलियां झल न ॾियन, विरह वेद करिन आयल सामोडियन जा। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 13 मई 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आऊं जो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम जी शुरूआत में जंहिं किताब जा वर्क वराईंदासीं उन किताब जो नालो आहे निंड नहेरियो नेण। ही किताब नाम्यारे लेखक ऐं सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सीनियर सहाफ़ी साईं इमदाद अली ओढे जो लिखियलु आहे। साईं इमदाद अली ओढो अवामी आवाज़ सिंध सुजाग ऐं सोभ अख़बार जो बानी रहियो आहे। हू अवामी आवाज़ जो 17 साल एडिटर रहियो, सिंध सुजाग जो 1977 खां 2003 ताईं ऐं सोभ जो 2005 खां 2008 ताईं एडिटर ऐं बुनियाद विझंदड़ यानी टिनी अख़बारनि जो फाउंडर रही चुको आहे। हुन सारी सभ जमार सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ कई आहे। उन जाखोड़ में हुन धन ऐं दौलत मेड़ण बदिरां पंहिंजे हड़ा वणा सिंध जी जदोजहद में ख़र्च कयो आहे। हुन अख़बारनि में केतिरा ई एडिशन ऐं मैगज़ीन शाया कया, पर संदसि लिखणनि ते ॿधल 2 किताब छपजी मंज़र आम ते अची चुका आहिनि। जंहिंमां निंड नहेरियो नेण पिणु हिकु आहे। जंहिंमां अॼु असां अव्हां लाइ जेको मज़मून चूंड कयो आहे उन जो उनवान आहे सिंध खे 2 लसानी सूबो बणाइण वारी साज़िश नाकाम थियणु घुरिजे। इहो मज़मून रोज़ानी अवामी आवाज़ में ख़मीस 16 मई 1996 धारे शाया थियो हो। इन मज़मून मां उन वक़्त जे हालतनि जो चङी रीति अंदाज़ो लॻाए सघिजे थो। हाणे शामिलु करियूं था ख़ूबसूरत मज़मून। हिकु दफ़ो वरी सिंध खे 2 ॿोलियुनि वारो सूबो करार ॾियण वारो मुतालबो वर्जायो वियो आहे। जमायत इस्लामी पारां कुझु अरसो अॻु सिंध जा ॿरंदड़ मसइला ऐं उन्हनि जो हल जे सिरे हेठि सेमिनार थियो हो, जंहिंजे नतीजे में सिंध अमन कमेटी ठाही वई। जंहिं ताज़ो अख़बारनि जे एडिटरनि उन्हनि में सिंधी अख़बारूं शामिलु न आहिनि सां मुलाक़ात करे उहा घुर कई आहे त सिंध खे 2 ॿोलियुनि वारो सूबो करार ॾिनो वञे, जंहिंमें सिंधी सां गॾु उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो बि हक़ तस्लीम कंदे उर्दू ॿोली खे सूबे जी बि ॿोली करार ॾिनो वञे। सिंध अनेक मसइलनि जो शिकार आहे। सिंधी माण्हू अफ़रा तफ़री जे वर चढ़ियल आहिनि। उनखे पंहिंजी धरतीअ ते वेगाणो बणायो पियो वञे। उन कम जी इब्तिदा बि हिन मुल्क जे ठहण खां पोइ फ़ौरन शुरू थी। विरहाङे वक़्तु सिंध जी आबादी 52 लख हुई, जंहिंमें सिंधी ॻाल्हाईंदड़नि 90% हुआ। सिंधी हिंदनि जे लॾपलाण हिंदुस्तान जी मुस्लिम आबादी जी पाकिस्तान हिजरत करे अचण सबबि 1951 ताईं आबादी वधी वञी 61 लख थी। उन वक़्तु इंसानी हमदर्दी वारे जज़्बे हेठि सिंधी माण्हुनि हिंदुस्तान मां इंतिहाई कसम पुरसी वारी हालति में आयल मुसलमाननि लाइ पंहिंजनि दिलनि ऐं घरनि जा दर खोले छॾिया। उन वक़्तु मुल्क जे 2 सूबनि पारां इंतिहाई सर्द मोहरी जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं पनाहगीरनि जूं भरियल ट्रेनूं वापसि कयूं वियूं। सिंध में हिंदुअनि पारां सिंधी मुसलमाननि जूं गिरवी रखियल ज़मीनूं ऐं मिल्कियतूं बि असल मालिकनि खे ॾियण बजाए पनाहगीरनि खे ॾिनियूं वियूं। खेनि मक़ामी माण्हुनि खां वधीक सहूलियतूं मिलण करे पनाहगीरनि जी सिंध ॾांहुं लॾपलाण वारो सिलसिलो तेज़ थींदो वियो। उन वक़्तु जॾहिं 2 सूबनि ख़ुसूसन पंजाब ॾिठो त सिंध में पनाहगीर त अची आबाद थिया आहिनि, उन्हनि जे सिंध में आबाद थियण ऐं सिंध जे वसीलनि ते जावा करण जो को रस्तो निकिरणु घुरिजे। उन्हनि 1955 में वन यूनिट ठाहे ॼण सिंध ऐं सिंधियुनि ते कब्ज़ो कयो ऐं सिंध जूं ज़मीनूं सिंध जा समूरा वसीला पंजाब ऐं पनाहगीरनि जे कब्ज़े हेठि अची विया।
1962 ताईं सिर्फ़ सखर बिराज कुल एराज़ी मां 12,42,000 एकड़ ज़मीन गैर सिंधियुनि खे मिली ऐं 1,78,000 एकड़ ज़मीन सिंधियुनि खे हिसे में आहे, जेका घणी घटि हुई। सखर गुडू ऐं कोटड़ी बिराजनि जूं ज़मीनूं 75% धारियुनि खे ऐं 25% सिंधियुनि खे मिलियूं। अहिड़ी तरह सिंध जे वसीलनि खे फुर जो माल सम्झी विरहाङे खां पोइ मुख़्तलिफ़ साज़िशनि हेठि पंहिंजी मर्ज़ी ऐं मुफ़ादनि वटां कानून ठाहे ॿिन्ही हथनि सां फुरियो वियो ऐं उहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। पनाहगीरनि सिंध में अचण सां वक़्ती तौरु सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि करे सिंधियुनि खे भाव तस्लीम कयो। जॾहिं हू हर लिहाज़ खां पाण भरा थी विया त उन्हनि सिंधियुनि खे मुहबत ख़ुलूस ऐं भाइपे जे जवाब में नफ़रत ऐं तहसब ॾिनो ऐं सिंधियुनि खे गैर तहज़ीब याफ़्ता ऐं अणपढ़ियल सॾणु शुरू कयो। उर्दू खे विरहाङे खां पोइ मुल्क जी क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो ऐं बंगाली जेके पाकिस्तान जी आबादी जो 56% हुया, उन्हनि मथां उर्दू ज़बरदस्ती थाफी वई। मज़ेदार ॻाल्हि इहा हुई त उर्दू ॻाल्हाईंदड़ टोटल आबादी जो मुश्किल सां 5% बि कोन हुया। उन जी ॿोली खे समूरे मुल्क जे अवाम मथां ज़बरदस्ती मढ़ियो वियो। उन वक़्तु उहो ज़रूरु हुयो त उर्दू खे पाकिस्तान जे सूबनि विच में राब्ते वारी ॿोली तौरु राज करण जी हिमायत कई वई हुई। उनमें सरहद बंगाल, सिंध ऐं बलूचिस्तान जो बि साॻियो मौक़िफ़ हुयो। उन्हनि सूबनि जो चवणु हुयो त उर्दू खे पाकिस्तान जे राब्ते वारी ॿोली, जॾहिं त बंगाली, सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। उन ते वॾी हाय घोड़ा कई वई। पाकिस्तान सां उर्दू खे लाज़मी क़रार ॾिनो वियो ऐं उहो तासर ॾिनो वियो त जेको माण्हू उर्दू जी हिमायत न कंदो उहो पाकिस्तान जो मुख़ालिफ़ ऐं गद्दार आहे। सिंध में सिंधी पढ़ाइण बजाए उर्दू खे लाज़मी क़रार ॾिनो वियो। अहिड़े फ़ैसिले जी सख़्तु मुख़ालिफ़त कई वई। ख़ुसूसन बंगाल में बंगाली बजाए उर्दू खे ज़बरदस्ती राज करण जी सख़्तु मुख़ालिफ़त कई वई। 1955 में उर्दू मुख़ालिफ़ तहरीक हली, जंहिंमें बंगाली कुंदर मारिया विया ऐं नेठि बंगाली नाॾो सरकार खे झुकणो पियो। उर्दू सां गॾु बंगाल खे बि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो ऐं बंगाल में उर्दू ख़िलाफ़ु जेका नफ़रत हथ वठी पैदा कई वई, उन जा अॻिते हली नतीजा इहे निकिता जो बंगाल मां हमेशह लाइ उर्दू जो जनाज़ो निकिरी वियो। सिंध में अंग्रेज़नि खां वठी सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली वारी हैसियत हासिलु हुई। विरहाङे खां पोइ उर्दू खे सिंध में ज़बरदस्ती थापण जी कोशिशि कई वई। तालीमी इदारनि में सिंधी सां गॾु उर्दू पढ़ाइणु घुरिबी हुई। जेकॾहिं सिंधियुनि लाइ उर्दू लाज़मी हुई त पोइ उर्दू ॻाल्हाइण वारनि लाइ सिंधी लाज़मी कई वञे हा त अॼु जेके वेठा आहिनि उहे न रहनि हा, पर पनाहगीर हिते अचण खां पोइ पाण खे सिंधियुनि खां वधीक अकाबिर, लाइक़ ऐं बालादस्ती वारी सोच रखण वारो सम्झण करे हू सिंधी ॿोली खां नफ़रत करणु लॻा, जेको सिलसिलो हाणे ताईं जारी आहे। घणा सिंधियुनि खे ॿाहिरि चवंदा आहिनि, पर अंदर में सचा कोन हूंदा आहिनि। जेकॾहिं सचा हुजनि त सिंधीअ जी उर्दू ॻाल्हाइनि था, तीअं उर्दू ॻाल्हाइण वारा बि सिंधी ॻाल्हाईंदा हुजनि हा ऐं उहे सिंध में ज़िम थी वञनि हा। 1973 में सिंधी ॿोली खे सूबाई ॿोली वारो दर्जो ॾियण लाइ सिंध असेंबली बिल पास कयो, जेको पिणु अणपूरो हुयो, जंहिं ते सिंधी माण्हुनि जो चवणु हुयो त सिंधी ॿोली सूबे जी सरकारी ॿोली अंग्रेज़ दौर खां वठी हलंदी पई अचे। हाणे उनखे घटाए सूबाई ॿोली जो दर्जो ॾिनो पियो वञे, जॾहिं त सिंधियुनि जो मुतालबो रहियो आहे त सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उन बिल पेश थियण सां उर्दू ॻाल्हाइण वारनि खे ॼण खखर डंग हयो ऐं उहे मछरजी पिया। हालांकि उर्दू त पूरे मुल्क जी क़ौमी ज़ुबान हुई। सिंधी खे सूबाई ॿोली थियण सां उन जी हैसियत ते को बि असरु कोन पियो पवे, पर अंदर जो तअसुब ऐं सिंधियुनि सां नफ़रत जे इज़हार जो मौक़ो न छॾिणो हुयो। तंहिं करे सिंध में फ़साद शुरू कराया विया। कराची जी हिकु उर्दू अख़बार बरंदी ते तेल वारो कमु ॾिनो। सभ खां वॾी अख़बार सोग में पंहिंजे मुहिड़ वारे सुफ़े जी चौधारी कारी पटी छापी। उनमें हीअ जुमिलो बार बार दोहरायो त उर्दू का जनाज़ा है, बड़े धूम से निकिले। अहिड़ी तरह सिंधी माण्हू खे पाकिस्तान में शामिलु थियण खां पोइ पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती, पंहिंजे वसीलनि खां दस्तबरदार कयो वियो ऐं पाकिस्तान जे नाले में सिंधियुनि खे उन्हनि जो अर्को तर्को फुरे उन्हनि खे वेगाणो बणायो वियो। हाणे सिंध अमन कमेटी असल में जमायत इस्लामी आहे। उन्हनि जो सिंधियुनि लाइ हुकुम आहे त सिंध खे ॿिनि ॿोलियुनि वारो सूबो तस्लीम कयो वञे। सिंध वारनि लाइ त इहा बि हैरत जोगी ॻाल्हि आहे त जेके माण्हू इन मुतालबे जे हक़ में मुहिम हलाए रहिया आहिनि, तिन में असांजा पंहिंजा बि शामिलु आहिनि।
असां ईअं कॾहिं बि किथे न ॾिठो आहे त धरती जो पाण खे मुआफ़िज़ सॾाईंदड़ माण्हू पाण चवंदा हुजनि त असांजी सरज़मीन खे ॿिनि हिसनि में विरहायो। बहरहाल सिंध ॾाढी ॾुखी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रही आहे। ख़ुसूसन कराची में वञी मस अमन थियो आहे। उन अमन खे मुस्तक़िल करण लाइ समूरनि सियासी धुरियुनि सां मिली कोशिशि करणु घुरिजे। ईअं न करणु घुरिजे त इख़्तिलाफ़ी मसइला पैदा करे इख़्तिलाफ़नि खे वधीक सघारो बणाए हिते रहंदड़ माण्हुनि में वरी रतो छाण कराई वञे। असांखे अमन कमेटी वारा इहो ॿुधाइनि था त सिंधियुनि 1947 खां वठी हिन वक़्त ताईं जेको कुझु ॾिनो आहे, हाणे वधीक ॾियण लाइ उन्हनि वटि छा बचियो आहे। हे त उर्दू ॻाल्हाईंदड़ चवनि था त हू अक्सरियत में आहिनि। उन्हनि जो वक़्त बे वक़्तु इहो बि चवणु आहे त उन्हनि खे जुदा सूबो ॾिनो वञे। उहा ॿी ॻाल्हि आहे त न उहे अक्सरियत में आहिनि ऐं न वरी उहा ॻाल्हि हू साबित करे सघनि था। जुदा सूबे जी ॻाल्हि कनि था त उन्हनि कंहिं सां रहायो आहे जो उन मुतालबे जी को ॿियो पुठि भराई करे उन्हनि मर्ज़ी में पंहिंजनि मौसननि सिंधियुनि सां गॾु पंजाबियुनि, पश्तूननि, बलोचनि, सिराइकियुनि जा कूंदर कोठा आहिनि। हिन वक़्तु उहे बिल्कुलु अकेला थी विया आहिनि। इन सूरतहाल में जमायत इस्लामी उन जी साख खे बहाल कराइण लाइ पंहिंजी साख दाव ते लॻाए रही आहे। ख़ुदि जमायत इस्लामी जे वर्करनि खे बि उन्हनि न बख़्शियो आहे। पोइ कहिड़े कारण उहो सभु कुझु कयो पियो वञे। सिंध में उर्दू ॻाल्हाईंदड़नि खां सवाइ पश्तो, पंजाबी, सिराइकी, बलोच, कच्छी ऐं ॿियनि ॿोलियुनि वारा बि लखनि जे तइदाद में रहनि था। अॻिते हली इहो किसो हिते बसि न कंदो। पोइ जेकॾहिं मथियनि ॿोलियुनि खे ॻाल्हाईंदड़नि तरफ़ां मुतालबो थिए त उर्दू ऐं सिंधी सां गॾु उन्हनि जे ॿोलियुनि खे बि सूबाई हैसियत ॾियो त पोइ जमायत इस्लामी उन लाइ छा कंदी। या वरी सिंध खां सवाइ ॿिनि सूबनि में जीअं बलोचिस्तान में पश्तो, बलोची, सिंधी, बिराहकी, फ़ारसी वग़ैरह, पंजाब में पंजाबी, सिराइकी, हिंदको, पश्तो वग़ैरह, सरहद में पश्तो, फ़ारसी, पंजाबी, उर्दू ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। उते जमायत इस्लामी जो कहिड़ो मौक़िफ़ आहे? ईअं त नाहे। अॼु जिन खे तव्हां सिंध में ॿोली जे बुनियाद ते आइनी हैसियत ॾियारणु चाहियो था, पोइ उहे उन बुनियाद ते पंहिंजी जुदा धरती जी ॻाल्हि कनि ऐं सिंध खे विरहाइण लाइ जेके अॼु बि आता आहिनि, जे ईअं कनि त पोइ तव्हां किथे हूंदा? या तव्हां बि उन्हनि सां उन साज़िश में गॾु आहियो? छाकाणि जो विरहाङे खां पोइ हिन वक़्त ताईं जमायत इस्लामी सिंधियुनि जे मसइलनि ते पंजाब जी साथारी रही आहे। उनजो पंहिंजो किरदारु सिंधियुनि लाइ ॾाढो अजीब आहे। सिंधी विरहाङे खां वठी जिन खे दिलि में जायूं ॾींदा आया, उन्हनि खे सिंधियुनि में ज़िम थियण जी आछ ऐं इल्तिजा कंदा रहिया, उन्हनि खे भाव बणाए गॾियल जदोजहद ज़रिए मसइला हल कराइण जी ॻाल्हि कंदा रहिया। पर उन्हनि अॼु ताईं सिंधियुनि खे भाव तस्लीम करण बदिरां, उन्हनि खे छाती लॻाइण बदिरां उन जे छातियुनि खे गोलियुनि सां परूण कयो आहे। बंगाल में 1947 खां वठी हिन वक़्त ताईं उर्दू ॻाल्हाईंदड़ बंगालियुनि में ज़िम न थी सघिया। अॼु बि हू कैंपनि में रहण खे तरजीह ॾियनि था। हिते बि तक़रीबन साॻी सूरतहाल आहे जो हीअ सिंधियुनि में ज़िम थियण लाइ तयारु न आहिनि। सिंधवासी सिंध में रहंदड़ कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ खे सिंधी सम्झे थो। उन असूल जे बुनियाद ते सिंधवासी उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे पंहिंजो भाव तस्लीम करण लाइ तयारु आहिनि। उहो सदियुनि खां थींदो आयो आहे ऐं उन्हनि खे सिंधियुनि में ज़िम थियणो पवंदो। पोइ उहो उर्दू, पश्तो, सिराइकी या ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी छो न हुजनि। सिंधी हुजण लाइ इहो लाज़मी न आहे त उहे सिंधी ॻाल्हाइनि। सिर्फ़ु इहो आहे त हू पाण खे सिंधी सम्झनि ऐं सिंध जे मुफ़ादनि लाइ गॾियल जाखोड़ करे पंहिंजा हक़ हासिल कनि। सिंधी खे ॿिनि ॿोलियुनि वारो सूबो बणाइण लाइ तजवीज़ ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह UNA ऐं जीअं सिंध मुहाज़ जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे, उहो ॼण त सिंध जे सभिनी रहवासियुनि जो मौक़िफ़ आहे। जंहिंमें हुननि चयो आहे त इहा सिंध दोस्ती न पर पाकिस्तान दुश्मनी थींदी जो इश्तिहाल ॾियारींदड़ मसइलनि खे छेड़ियो वञे। असां हिते जमायत इस्लामी समेत समूरनि सियासी धुरियुनि खे आगाह करियूं था त सिंध अवेकियो प्रॉपर्टी कोन आहे जो उन खे पनाहगीर सॾाईंदड़नि हवाले कयो वञे। हिन धरती माउ ते उन्हनि समूरनि माण्हुनि जो हक़ आहे जेके उनखे पंहिंजी माउ सम्झनि था ऐं उन लाइ जीअण ऐं मरण जो सिधो मौक़िफ़ रखंदड़ हुजनि। सदियुनि खां सिंध में ॿाहिरां माण्हुनि जे अचण जो सिलसिलो रहंदो आयो आहे। हिते मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू मुख़्तलिफ़ ॿोलियूं बि ॻाल्हाइनि था ऐं उहे पाण खे सिंधी सॾाइण में फ़ख़्रु महसूसु कनि था। असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि ते वाज़ह करियूं था त सिंध धरती खे पंहिंजी माउ सम्झी उन जे हर जाइ सां अब्दी रिश्तो क़ाइमु करे
उन में ज़िम थी वञनि। ईअं करण सां न अव्हां जी ॿोली मुतासिर थींदी, न वरी अव्हां जा सियासी तौरु इक़्तिसादी हक़ मुतासिर थींदा। अव्हां ॿियनि वांगुरु सिंधी सॾाए क़ौमी हक़नि वारी वेड़ में शामिल थी वञो। ईअं करण सां समूरा सिंध ॼावा ऐं सिंध ख़ुशहाल थींदी। बाक़ी ॿोली या ॿी कंहिं शइ खे बुनियादु बणाए सिंध जो विरहाङो बर्दाश्त न कयो वेंदो ऐं न ई हिन ग़ैर फितरी अमल खे क़बूल कयो वेंदो। हीउ मज़मून हुयो नाम्यारे लेखक, सहाफ़ी ऐं सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ साईं इमदाद अली ओढो जो। हिन मज़मून जो उनवान हो सिंध खे ॿ लसानी सूबो बणाइण वारी साज़िश नाकाम थियणु घुरिजे। हीउ मज़मून रोज़ानी अवामी आवाज़ में ख़मीस 16 मई 1996 धारे शाया थियो हो, जेको असां अव्हां लाइ पेश कयो साईं इमदाद अली ओढे जे किताब निंड नहेरियो नेण मां। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। आउं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। सक़ाफ़ती प्रोग्राम इल्मु, अदब, सियासी समाजी सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजी क़ौमी ॿोलीअ जे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करियो 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे सहकार ऐं अव्हां जी माली सहायता जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम में हाण नाम्यारे क़ौम परस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब माड़ियन मारियस कीनकी जा वर्क वरायूं था। माड़ियन मारियस कीनकी किताब 1 अगस्त 1979 धारे छपजी पधिरो थियो हो, जंहिंखे रनीकोट पब्लिकेशन हैदराबाद पारां छपराए पधिरो कयो वियो हो। असीं अॼु पंहिंजे प्रोग्राम में उन किताब जा वर्क वरायूं था। अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो त तारीख़ कंहिंजो पोहरियो न वञाईंदी आहे। अॼु खां हज़ारे साल अॻु हिकु बयाबान सरज़मीन में इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम थियो हो त उते ख़ुदा जे मख़लूक जी आबादी ऐं आसाइश लाइ हिकु घर ठहिराए। इस्लामी रिवायतुनि में आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़ी जाइ ते बीही उन घर जी अॾावत लाइ ओसारी करे रहियो हो ऐं संदसि सुलछणो पुटु इस्माइल अलैहिस्सलाम खेसि पथर खणी ॾींदो पियो वियो। ख़ुदा खे इब्राहिम जी उहा महिनत एॾी त पसंदि आई जो काबे ॾांहुं ईंदड़ हर इंसान खे हुकुम कयो वियो त उन जाइ ते सजदो करियो जिते इब्राहिम अलैहिस्सलाम पेर रखिया हुआ। मूं तारीख़ जी रोशनी में ॾिठो त अज़ीम इंसान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इब्राहिम जे पेरनि वारी जाइ ते मथो टेके रहियो आहे। मूं ॾिठो त अमेरिका में साम्राज्य वजूद लाइ बाह जो मच मचाईंदड़ रेफ जो मुजाहिद अब्दुल करीम इब्राहिम जे पेरनि वारी जाइ ते पंहिंजो सिर टेके रहियो आहे। मूं ॾिठो त उन जाइ ते हिंदुस्तान में अंग्रेज़ी साम्राज्य ख़िलाफ़ आज़ादी जो पहिरियों मुजाहिद शेखुल हिंद महमूदुल हसन ऐं हुसैन अहमद मदनी पंहिंजो पेशानियूं रगड़े रहिया आहिनि। मूं ॾिठो त फ्रेंच साम्राज्य खे टोटा चॿाईंदड़ बिन बिल्लाह पंहिंजे मुल्क जी जंग आज़ादी जे फातह जी सूरत में पंहिंजो मथो इब्राहिम जे पेरनि वारी जाइ ते झुकायो ऐं साम्राज्य वजूद ख़िलाफ़ अहराम मिस्र वांगुरु मज़बूत ऐं बुलंद शख़्सियत जमाल नासिर बि उन क़दमनि ते पंहिंजो कंध झुकायो आहे। एशिया ऐं अफ्रीका जी आज़ादी जे इंसाननि जी आज़ादी लाइ सोचे रहियो आहे। असां बि अॼु हिन मैदान में शायदि उन तारीख़ी क़दमनि ते मथो निमाइण लाइ अची गॾु थिया हुआसीं जिन तारीख़ जे ऊंदाही दौर में उन मैदान खे रोशनी जो मीनार बणाए छॾियो हो। मूं चौधारी ॾिठो सिंध जो समूरो दिमाग़ ऐं समूरी कुवत उन मैदान में गॾु हुई, जंहिंमें रसूल बख्श पलीजे जहिड़ो नास्तिक जोगी, अब्दुल वाहिद आरिसर जहिड़ो सूफ़ी लाकूफ़ी, हबीबुल्लाह काबुरे जहिड़ो देश जो दरावड़ ऐं फाज़िल राहू जेको परे खां
हुन क़बीलनि जो सरदार लॻंदो आहे मौजूदु हो। असीं सभई कोरट जे मैदान में जमा हुआसीं, निमाज़ पढ़ण लाइ न, पर उन्हनि अज़ीम इंसान जे क़दमनि जे निशान ते सिधो करण लाइ जेके हिन जेल में पंहिंजे अज़म ऐं हौसले जा कंदील रोशन करे विया हुआ। मूं सोचियो, काश मुंहिंजे हिसे में ज़मीन जो उहो टुकड़ो अचे जिते या त सैद सबक़तुल्लाह शाह शहीद जे क़दमनि जा निशान हुजनि, या जेठे सिपाही हिमलाणी जे उन्हीअ मुक़दस सोंडल जो पाछोलो पियो हुजे जेको सोंडल हुन सिंध हुकूमत जे होम सेक्रेटरी मिस्टर गज़दर खे ॾेखारींदे चयो हो त तूं सिंध जे हिकु बाग़ैरत ऐं मुहब वतन न्याणी खां माफ़ी वठाइण आयो आहीं। त ए गज़दर साहिबु, ॿुधी छॾ, आऊं त छा पर अंग्रेज़नि जे बर्पा कयल हिन टोडी हुकूमत खां मुंहिंजो हीउ सुकल सैंडल बि माफ़ी न घुरंदो। उन तारीख़ी जुमिले खे यादि कंदे मरहूम मोहम्मद अमीन खुसो हमेशह साईं जीम सैद खे ख़त में लिखंदो हो त कसम आहे मूंखे जेठे सपा हिमलाणी जे सुकल सैंडल जो त मुंहिंजे ॾहरकी जा वाणिया पंहिंजे नस्ली मुस्लमान खां वधीक बासूल, इमानतदार ऐं दयानतदार आहिनि। उन्हनि सोचनि में मूं निमाज़ियुनि जे मुख़्तसर टोले ते नज़र विधी त उन में मूंखे शाह मोहम्मद शाह नज़र न आयो ऐं न वरी दीदार बलोच। सोचमि शायदि शाह मोहम्मद शाह खे तारीख़ जे काफ़िले जे हिननि अज़ीम इंसान जे क़दमनि ते सीस निमाइण, हिन मिटीअ खे माथे लाइण जी तौफ़ीक़ नाहे ऐं दीदार अञा बिस्तरे में सुतो म्याणी दुबे जे मैदान मां छिलगरनि जे भाॼ खे दाद ॾींदो हूंदो। पर काश खेसि कुझु सवेल भरी सार थिया त सिंध यूनिवर्सिटी जे ॾामर वारनि रस्तनि खे अधरा जो सजदा कंदड़ दीदार बलोच जी पेशानी हिन तारीख़ी क़दमनि ते सजदा करे पंहिंजे लाइ अब्दी रोशनी हासिल करे हा। ऐं उन्हनि सोचनि में गुम हुअसि त न मालूम कहिड़े वक़्तु मौलवी साहिब निमाज़ ख़तमु करे दुआ घुरे रहियो हो ऐं उन वक़्तु जॾहिं मौलवी साहिबु चयो त या ख़ुदा, अबू बकर जे सदके हिन मुल्क में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कर, त अबू बकर ज़रदारी ईदगाह में दाख़िल थियो। पोइ सुवाल इहो पैदा थियो त हाणे केॾांहुं हलिजे। जेतोणीकि ॿिनि पहरनि जी मानी जो इंतिज़ाम पलीजे वारे अवामी वार्ड में थियल हो, पर मानी में अञा देरि हुई। उन करे सॼी संगत जी सलाह बीठी त ए क्लास वारे वार्ड में हलिजे जिते लियाकत जतोई, कुर्बान शाह, दीदार बलोच ऐं शाह मोहम्मद शाह तरसिल हुआ। मूंखे मालूम न आहे त दोस्त रसूल बख्श पलीजे मूं जहिड़े मिसकीन जे वार्ड खे छॾे वॾे राजशाही जे ए क्लास खे कचहरी लाइ मुंतख़िब कीअं कयो, उन बारे में माउ ऐं ले दुआ जी का तहरीरी हिकमत अमली मुंहिंजे नज़रनि मां न गुज़री आहे। पोइ बि असांखे पलीजे जी रिथ खे अमली जामो पाराइणो पियो, छो त संस चवणु आहे त सिंध सदियुनि खां दलवराए जी नगरी उन करे पई रही आहे जो सिंधी आवाम पलीजे या संस वॾनि जी हिकमत अमली ॾांहुं घटि ध्यानु पियो ॾिनो आहे। जेतोणीकि संस वॾनि में अहिड़ा मुहब वतन बि गुज़रिया आहिनि जिन मुग़लनि वटि दलालियूं करे सिंधियुनि जे क़बीलनि जा क़बीला पिया कुहाया आहिनि। मसलन मुग़लनि जे इब्तिदाई दौर में बाबू पलीजे धोखे सां बबरनि जे क़बीले खे पाण वटि तरसाए रातो राति वञी मुग़लनि खे ॼाण कई ऐं मुग़लनि जो कटक बंभरके जो अची बबरनि ते कड़कियो। असुर वेल बबरनि जूं अखियूं अञा ॻरे गहर में हुयूं त मुग़लनि बबरनि जो ॼण बचो नास करे छॾियो। बबरनि जो पलांद वरी शोरनि ऐं दलनि पलीजनि खां कयो। अॻिते हली मुग़लनि जे दौरे ज़वाल वक़्तु मियां नूरमंद पलीजे मुग़लनि सां गॾिजी सिंध जे लासानी इंसान शाह इनायतुल्ला सूफ़ी झोक वारे सां जेके भाल भलाया, उनजी शायदि अॼु बि झोक जी मिटी ॾींदी, जंहिंखे जेकॾहिं न पूड़ियो वञे त उन मां हिन वक़्तु बि करबला जी सरज़मीन खां वधीक शहीदनि जो खून उबड़का ॾेई ॿाहिरि निकिरंदो ऐं सॼी सिंध में कई मशालूं जली पवंदियूं जिन जे चोटियुनि ते तेल बदिरां रत मलियल हूंदो। पलीजो ज़ाती तरह मुंहिंजो दोस्त आहे। कचहरी जो कोडियो ऐं मजलिस जो मोर, पर अलाए जो छो खेसि ॾिसी जोश मलियाबादी जो शहर यादि अची वेंदो आहे त तूं और इब्न मरियम का पैरू तेरे कोहनियों से टपकता है लहू, अशरार को ज़ेबा नहीं ये शोरशें, कल यजीद व शमर थे आज बनते हैं हुसैन। उहो सभु कुझु सोचींदे असां ए क्लास वार्ड में पहुची वियासीं जिते सभ खां पहिरीं शाह मोहम्मद शाह पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां खिलंदे अची मूंखे भाकुर पातो ऐं शादी जी मुबारक ॾिनाई।
जेतोणीकि मुंहिंजी शादी खे 1.5 साल थी चुको हो। कुझु देरि उभारियूं लहवारियूं करण खां पोइ पलिजे चयो त असां ख़ुशनसीब आहियूं जो हेतिरा गॾु थिया आहियूं, ऐं इहा वधीक ख़ुशनसीबी आहे जो आरिसर जहिड़ो दाना ऐं दानिश्वर असां में मौजूदु आहे। छो त हिन मौक़े जो फ़ाइदो वठी खांइसि कुझु ॿुधूं ऐं मुल्की हालतुनि ते संस क़ीमती ख़्याल मालूम करियूं। पलिजे जे इन चवण ते अर्ज़ु कयमि त साईं वॾे न हूंदे निढनि ते मयार न आहे। बहितरु आहे त तव्हां ई कुझु ॿुधायो, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ॻाल्हि चोरण मां तव्हांजो मक़सदु इहो हूंदो त महफ़िल में मौजूदु माण्हू तव्हां खां कुझु ॿुधण जी फरमाइश कनि। मुंहिंजे इन चवण ते महफ़िल में टहिकड़ो मची वियो। घणे बहस मुबाहिसे खां पोइ तइ थियो त पहिरीं राग जी महफ़िल हले ऐं उनखां पोइ ए क्लास जे डाइनिंग हॉल में मुल्की सियासत ते वीचार धारियूं ज़ाहिर कजनि। उन फ़ैसिले थियण खां पोइ मिठे महरी खे अर्ज़ु कयो वियो त को शेर ॿुधाए। मिठे महरी शेर शुरू कयो। लाड़काणो थियो वेगाणो। शेर भुटे साहिब ते ठहियलु हो, पर तख़्वील तमामु महदूद हो। भुटो पंहिंजे ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि समेत अहिड़ो माण्हू न हो जंहिंजी मौत ते सिर्फ़ु लाड़काणो वेगाणो थियो हुजे, पर हुनजी ग़लीज़ ज़िंदगी जी भेट में संस मौत एॾो त अज़ीम हो जो उन ते न सिर्फ़ु लाड़काणो वेगाणो थियो हो, पर बुदा बुस्त जे गोदियुनि जो ज़रो ज़रो वेगाणो थी वियो हो। अजंता ऐं एलोरा जे गारनि में फ़नकारनि जे शाहपारनि जे अखियुनि में ॻोढ़ा ऐं जिस्म में लर्ज़िश पैदा थी वई हुई। मेडगास्कर जा 50,000 शहीद ऐं अलजज़ाइर जा 10 लख शहीदान वतन बि पंजनि क़बरनि में बाज़ूका तलाश करण लॻा हूंदा ऐं भगत सिंह जी समाधि में ज़िलज़िलो अची वियो हूंदो त मुंहिंजे पंजाब में मूंखां पोइ बि ईअं ई थी रहियो आहे जीअं मूंखां अॻु में थींदो रहंदो हो। मूंखे यकीन आहे त उन ॾींहुं रुॻो लाड़काणो वेगाणो न थियो हूंदो, पर अमरता प्रीतम जे सभिनी गीतनि में राजेंद्र संघ बेदी जे समूरनि तख़लीक़नि खूनी कफ़न पातो हूंदो, पर उन महदूद ख़्याल ते बि असांजी महफ़िल में वेठल कंहिं हमराह ग़ालिबन हबीबुल्लाह नारजी या दीदार बलोच भुटे ते मरसियो पढ़ण करे मिठे महरी खे चयो त लानत हुजे। उहे लफ़्ज़ जेतोणीकि पीपल्स पार्टी जे दोस्तनि लाइ निहायत आगरा हुआ, पर पीपल्स पार्टी वारा पंहिंजे रिवायती बुज़दिली या रिवायती रवादारी जे करे भुटे जी मौत ते ई माठ करे वेठा हुआ से अहिड़े कंहिं गुथे लफ़्ज़ ते किथे था कुछनि। उनजे बावजूदि किन चहिरनि ते नागवारी जा तासर उभरी आया, जिन में मुंहिंजो प्यारो यार अली नो शाह सरे फ़हिरिस्त हो, पर पोइ पंहिंजे साथियुनि जो रवैयो ॾिसी माठ करे वेही रहियो। उनखां पोइ समी मंगरे उस्ताद बुखारी जी मशहूरु लोली ॿुधाई। किन माण्हू खे समी जो आवाज़ ऐं ॻाइण जो अंदाज़ त कोन वणियो, पर संस ज़ख़्मी मुर्क ऐं अब्दे उञायल अखियुनि जी उदासाई मोहम्मद ख़ान सूमरे पारां अहले दिल माण्हू ते कैफ़ियत में वजद तारी करे विधो। ॻाइण वॼाइण जी महफ़िल में हाणे लाड़ जो अणथक अरडो ऐं पुरतनि जो पिरी शेर ख़ान लुंड ॻाए रहियो हो त न तड़ते तमाची न गिंदरी गुज़ारा असारा असारा किंझर जा किनारा। जॾहिं हिन मिसरा ते पहुतो, अञा रुञ मां रड़ अचे थी मतां ईअं सम्झी मुआ मोर सारा, त शेर ख़ान जे पुरखलूस शख़्सियत ऐं पुरसोज़ आवाज़ ऐं अयाज़ जे शेर खे ॿुधंदे मुंहिंजे अखियुनि जो कुंडो आलियो थी वियो। मूं चौधारी ॾिठो उहे मोर ॻोल्हण लाइ निहार डोड़ायमि जेके अञा सारा मुआ न हुआ। मुंहिंजी नज़र सिर्फ़ु हबीबुल्लाह काबूर ऐं शेर ख़ान ते अची बीही रही, जेतोणीकि रंग बिरंगे लिबासनि ऐं वॾनि कदनि वारनि जी खोट कान हुई, पर सभिनी जो अंदरि मूंखे ईअं खोखलो नज़र आयो जीअं काठ कुठे जो टुकियल कंहिं वॾे आसिरे लई जो थुड़। हाणे वारो हो गाज़ी सलाउद्दीन जो, जंहिंखे रहमतुल्लाह हिस्बाणी ॻिची में भाकुरो विझो वेठो। गाज़ी अयाज़ जो ही शेर ॿुधायो, रात आई वई तू न आई कही, माक में मेंधरा काक रुअंदी रही। जॾहिं हिन शेर ते पहुतो, मींहं मोटी विया ॾींहं उभरी लथा, तू न आहे पिरी वह लॻे थी वही, त नामालूम छो आऊं शेर जे लफ़्ज़नि जे चादू में मंडिजी वियसि। जेतोणीकि अयाज़ जो वजूद उन दौर में सिंध बाशऊर माण्हुनि वटि धिकार ऐं नफ़रत जी मजसम जी हैसियत इख़्तियार करे वियो हो, पर पोइ बि संस शाइरी अञा बहारनि जा ॻाढ़ा ॻभ हुई, ऋण में पोखियल राबेल जी सुरहाण हुई ऐं संस लफ़्ज़ उंदायनि में ॾियड़ा हुआ। शाइरी जी उन महफ़िल खां पोइ डाइनिंग हॉल में तक़रीरनि जो सिलसिलो शुरू थियो ऐं पलीजे साहिब जी तजवीज़ ते स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ अबू बकर ज़रदारी संभालिया।
उन निशस्त में हबीबुल्लाह नारजे, शेर खान लुंड, कासिम पत्थर, कुर्बान अली शाह, मोहम्मद खान सुमरे, काज़ी मोहम्मद बख्श धामरा, मूं ऐं रसूल बख्श पलीजे तकरीरूं कयूं। असांजो प्यारो दोस्त एजाज़ ख़्वाजा बि हिन महफ़िल में मौजूदु हो, पर तकरीरनि में हिसो कोन वरिताईं। एजाज़ ख़्वाजे जेल में लिखण बि शुरू कयो हो। संस लिखणी नई हूंदे बि पुरअसर हुई। सभिनी मुख़्तसर तकरीरूं कयूं। मूं पंहिंजी तकरीर में सिर्फ़ु इहो चयो त सिंधी इंतिहाई तेज़ी सां थोराई में तब्दील थींदा पिया वञनि। उन करे उन मसइले खे मुंहुं ॾियण लाइ सिंध पीपल्स पार्टी समेत सभिनी पार्टियुनि खे गॾिजी मुंहुं ॾियणु घुरिजे। कुर्बान अली शाह पंहिंजे पार्लियामेंट्री अंदाज़ में मुल्क जो बहितरीन आलमानो जाइज़ो पेश कयो। खांसि पोइ हबीबुल्लाह नारजे पंहिंजे मख़सूस अंदाज़ में तकरीर करे सभिनी खे ज़रे घटि चिड़ाए छॾियो। आख़िर में पलीजे साहिब 1.5 कलाक ताईं पंहिंजी वकीलाणी लफ़्ज़ी जादूगरी ज़रिए सभिनी सिंधी जमायतनि खे लताड़ियो ऐं ख़ासि करे साईं GM सैयद ते सख़्तु तनक़ीद कई त हूअ 33 सालनि जी ज़िद्दी सियासत ज़रिए कुझु हासिल करे न सघियो आहे। उन सियासत जो आऊं बि काफ़ी वक़्त ताईं शिकार रहियसि, पर अॼु जेकॾहिं मूंखां पुछो वञे त आया सिंधी अकेला मौजूदा निज़ाम मां जान छॾाए सघनि था, त मुंहिंजो जवाबु आहे न। जेकॾहिं पुछो वञे त बलोच ऐं सिंधी गॾिजी जान छॾाए सघनि था, उन वक़्त बि मुंहिंजो जवाबु हूंदो न। जेकॾहिं पुछो वञे त सिंधी बलोच ऐं पठान गॾिजी हिन निज़ाम जो ख़ात्मो करे सघनि था, त आउं जवाबु ॾींदुसि हरगिज़ न। हा, जेकॾहिं पंजाब जो मज़लूम अवाम मथियुनि टिन्ही धुरियुनि सां साथ ॾींदो त यकीनी तौर हिन निज़ाम जो ख़ात्मो आणे सघिजे थो। उहो ई सबबु आहे जो मूं पंजाब जे मज़लूम तबक़नि सां इतिहाद कयो आहे ऐं उहा ई सही हिकमत अमली आहे। आख़िर सैयद सिंध जे अवाम ते क़ौमी यानी मुल्कगीर सियासत छो हराम कई आहे? असां पंहिंजी होशियारी ऐं ॾाहप सां हराम ऐं हिलाल सियासत जा संधा टोड़िया आहिनि। असांखे इहो डपु ॾिनो वञे थो त हिते जेकॾहिं तबक़ाती जदोजहद शुरू कई वई त खाना जंगी थी पवंदी। उहो बिन ग़लति आहे, छो त हिन दौर में क़ौमी तबक़ाती जंग जो इमाम वियतनाम आहे। छो त हिन दौर में जिते हिकु वक़्तु क़ौमी ऐं तबक़ाती वेढ़ विड़ी वई, पर उते का बि खाना जंगी कान थी ऐं अॼु वियतनाम आज़ादी जी शानदार सोभ जो इमाम आहे। पलीजे जी इन्हीअ तकरीर खां पोइ पहिरीं महफ़िल ख़तमु थी ऐं असांजो काफ़िलो स्पेशल वार्ड में मानी खाइण लाइ रवानो थियो। वार्ड में वेंदे मूं चयो त इहा अबू बकर ज़रदारी जी हराम पई आहे, जंहिं ॼाणी वाणी पलीजे खे आख़िर में वारो ॾिनो, जीअं हू असां सभिनी खे लताड़े ऐं असां खेसि को बि जवाबु ॾेई न सघूं। मुंहिंजी इन ॻाल्हि जी ताईद कासिम पत्थर, शेर खान लुंड, एजाज़ ख़्वाजे ऐं इस्माइल सोहे कई। नेठ फ़ैसिलो थियो त मानी खां पोइ ॿी निशिस्त आरिसर वारनि जे वार्ड में थींदी, जिते पलीजे जी तनक़ीद हेठि आयल दोस्तनि खे जवाब जो मौक़ो ॾिनो वेंदो ऐं पलीजे जी आख़िर जे बदिरां विच में ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो। उहो फ़ैसिलो करे हर को टोलो पंहिंजे पंहिंजे वार्ड ॾांहुं रवानो थियो। शाम जा 2 थिया। असांजे वार्ड जो डाइनिंग हॉल सिंगारजी वियो। हिते मूंखे इहो तस्लीम करण में को बि शर्म महसूसु नथो थिए त वार्ड जे अंदरूनी इंतिज़ाम में मुंहिंजो को बि हथु न हो। उहा सारी महिनत कमर भट्टी 2 क़ैदियुनि खां कराई हुई। कमर भट्टी कंहिं वक़्तु अॻे बि मूंसां गॾु सिंध जी हिकु सख़्तु तरीन जेल में इंतिहाई बीमार रहंदो हो, जिते मूं संस माउपण जी ख़िदमत कई हुई ऐं रसूल बख़्श पलीजे ऐं मौला बख़्श लिगारी नर्सनि जा फ़राइज़ पूरा पे कया। पर अॻिते हली उहो कमर भट्टी इक़्तिदार ऐं शोहरत जे शौक़ीननि जे भड़काइण ते मुंहिंजे ख़िलाफ़ु थी बीठो ऐं अञा ताईं आहे। सागर समेजे उन जो तजियो इहो कयो त तूं आरिसर थरियो आहीं, उन करे तोखे हकारा जी नज़र सां ॾिठो वञे थो। सागर खे चयो हुअमि त मारे जे किरदार में लतीफ़ असांजो मुंहुं मथां करे वियो आहे। ॿी सूरत में ढोरे नारे ऐं नए कोट खां अॻिते वारा माण्हू असांखे ईअं खाई वञनि हा जीअं पंजाबी सिंधी कमनि जो ठहियल गुड़ खाई वेंदा आहिनि। वॾे डाइनिंग हॉल में हंधि बिस्तरा विछाइजी विया, विहाणा लॻी विया, राडूं ॿरियूं, सोई गैस जे चुल्हनि ते मुख़्तलिफ़ शयूं तयारु थियणु लॻियूं ऐं गाज़ी बोरची कम खे जुंबी वियो। होॾां तकरीरनि जो सिलसिलो शुरू थियो ऐं सभ खां अवल टाइम ॾिनो वियो जनाब कासिम पत्थर खे।
काज़ी मोहम्मद बख़्श धामरा चवंदो आहे त लाड़ जी जंहिं बि माण्हू खे चयो वेंदो आहे त तकरीर कर त उहो लाज़मी तरह ही बैत पढ़ंदो आहे। खपुर गारोड़ी न सीं वॾो विधई वेर, नाग न वींदे निकिरी तो डर मथे पेर, हे तिन जो देर जिन झूना गढ़ जलायो। काज़ी चवंदो आहे त उहो बैत ॿुधण खां पोइ आउं सम्झंदो आहियां त लतीफ़ समूरी ज़िंदगी में उहो हिकिड़ो ई बैत चयो हो, सो बि आख़िरी वक़्त ते लाड़ जे माण्हुनि जे कन में चई वियो हूंदो। बाक़ी थरियण लाइ हेॾी मारी ॻाए छॾी अथसि, पर हराम को थरी तकरीर में शाह जो बैत पढ़े। ख़बर न आहे शाह खे पढ़णु पारातो सम्झनि था या ॾुकार जी अलामत। ख़ैर पथर उन्हनि माण्हुनि मां न आहे जेके खपुर गारोड़े नसीं वारे बैत खां तकरीर शुरू कंदा हुजनि। हू हिकु सुठे मार्क्सवादी वांगुरु मुरकंदो बि रहंदो आहे ऐं ॻाल्हाईंदो बि वेंदो आहे। पंहिंजे मख़सूस अंदाज़ में हुनजी तनक़ीद जो निशानो ख़ासि तौरु पली जो बणियल हो। मूं ॾिठो पए त पथर जी गुफ़्तगू हलंदे पली जो ईअं वट ऐं वर वकड़ खाई रहियो हो जीअं धकियल नांग वर वकड़ खाईंदो आहे। पथर जो समूरो ज़ोर उन ॻाल्हि ते हो त सिंधी माण्हुनि खे पाण में ठहणु घुरिजे। पथर खां पोइ काज़ी धामरा पंहिंजे मख़सूस स्टाइल में जीअं सिंध वारनि ते छोह छंडण शुरू कया। मूंखे अली ॾिने शाह कन में चयो त असां पीपी वारा जहिड़ो खेप खटी आया आहियूं, रहियल सिर्फ़ु तव्हां जीअं सिंध वारा आहियो जिन ते छोह छॾणु फ़र्ज़ु वाजिब सुनत सभु कुझु आहे। खेसि वराणी ॾिनमि त भाड़ियो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल सां पुॼी न सघंदो आहे त पाड़े जी रन ज़ाल खे गारियूं ॾींदो आहे, सो तुंहिंजी पार्टी वारनि जो हाल बि इहो ई आहे। काज़ी साहिब खां पोइ शेरखान लुंड फाज़िल राहू ऐं असलम परवेज़ बि तकरीरूं कयूं। नेठि वारो आयो शाह मोहम्मद शाह जो, जंहिं तकरीर में अजाई डेघ बि कई पए त चकर बि लॻाई पे। संस तकरीर हलंदे मूं खांसि पुछो त तो वटि मसइले जो हल छा आहे, सो ॿुधाए। असांखे ख़बर आहे त बंगाली 1000 मैल परे हुआ, पर जापानी वियतनाम सां गॾु वेठा हुआ। उन करे उहे पुराणियूं ॻठल ऐं बार बार पढ़ियल बंगाल जूं सरगस्तूं न ॿुधायो, मसइले जो हल ॿुधायो। उन ते हिकदमि वराणियाई त बिज़ंजे साहब जी क़यादत में सिंधी बलोच इतिहाद। ख़ैर शाह साहब जो वारो पूरो थियो ऐं कंहिं दोस्त अवामी तहरीक जे शींहं मुक़रर जे नाले सां मशहूरु इस्माइल सोहो थियो। हक़ीक़त में इस्माइल तकरीर न कंदो आहे, पर ऐलान जंग पियो कंदो आहे। पर हिन भेरे पंहिंजे रिवायती तकरीर बाज़ी खां हटी शाह मोहम्मद शाह जा छोड़ा लाहिण लॻो त तूं PNP जो नाइब सदर आहीं, स्टेज ते नची बीठो, बंगाल बंगाल ऐं बरोच बरोच जे रिट लायो वेठो आहीं। दुनिया जी कंहिं बि तारीख़ या तहरीक ते पढ़ियो अथई या न? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, असांजो सिंध में ईमान आहे। असां सिंध जे मुफ़ादनि ख़ातिर पंजाबी पठान त ठहियो, पर अमरीकी सरकार सां बि ॻाल्हाइण ऐं गुफ़्तगू करण लाइ तयारु आहियूं। पर उन शर्त आहे त असां कंहिं वाज़िह मक़सद ऐं नज़रिए तहत कंहिं सां इतिहाद करियूं। महज़ बरोच वॾेरनि या पंजाबी चौधरियुनि जा पुछ लटकाव न थियूं। हीअ हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त असांजी तरक़ी पसंदि दोस्तनि वटि सेठ दाऊद पठान, यूसुफ मस्ती ख़ान त इनकलाबी आहिनि, पर क़ुर्बान अली शाह ऐं अली नो शाह इनकलाबी न आहिनि, छो त उहे बंगलनि खे छॾे असां सां गॾु जेल में वेठा आहिनि। उन्हनि तकरीरनि हलंदे विच में मुदाख़लतूं बि थींदियूं रहियूं, कावड़ूं बि छंडिजंदियूं रहियूं। मसलन हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त पथर जी तकरीर में पली जे बार बार मुदाख़लत कई, शाह जी तकरीर में हिकु भेरो मूं मुदाख़लत कई ऐं शेर ख़ान जी तकरीर में पली जे साहिब जे ग्रुप वारनि मुदाख़लत करण जी कोशिशि कई। काज़ी मोहम्मद बख़्श धामरा जी तकरीर में हबीबुल्लाह नारे जे बार बार अढंगे तरीक़े सां मुदाख़लत कई ऐं अहिड़ो किनो ॻाल्हाई जो मुंहिंजा ऐं काबोरे जा कंध शर्म में झुकी विया। जेतोणीकि असांखे रोकण जी ॾाढी कोशिशि कई, पर हुन हिकु भेरो ॻाल्हाइणु शुरू कयो त ॼण टेप रिकॉर्ड चालू थियो, जंहिंखे न पाण सम्झंदो आहे ऐं न वरी ॿिया। हक़ीक़त में के माण्हू बेफ़ाइदे घणे ॻाल्हाइण खे क़ाबिल जो मेराज सम्झंदा आहिनि। आलमी तारीख़ में के शख़्सियतूं हैरत अंगेज़ गुज़रियूं आहिनि जिन खे ॻाल्हाइण ते कहर जी कुदरत हासिलु हूंदी हुई। ॾंद कथाउनि में पढ़ियूं अथमि त मोहन जे दौर जा दरावड़ आलम पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़ोर ते दरियाउनि जा रुख मोड़े छॾींदा हुआ। हिंदुस्तान जे अॻूणे परॾेही वज़ीर सरदार सुरन सिंह लाइ मशहूरु आहे त हू हिकु नशस्त में कुर्सी ते वेठे वेठे बग़ैर कंहिं थकावट जे 7 कलाक कंहिं बि आलमी मसइले ते मुसलसल ॻाल्हाए वेंदो आहे। फेडरल कास्तरो लाइ मशहूरु आहे त संदसि तकरीर 10-10 कलाक हलंदी आहे।
उन विच में जलसे गाह जा माण्हू पंहिंजे महबूबान सां गॾु सामुंडी किनारनि जो सैर करे वरी अची कास्तरो जे फ़न ख़िताबत मां लज़त याब थींदा आहिनि। मौजूदा मिस्री सदर अनवर सादात लाइ मुफ्ती महमूद ॿुधायो त बीठे बीठे 9 कलाक बहितरीन अरबी ख़िताबत जा आबशार वहाईंदो रहंदो आहे। मुफ्ती साहिब चयो त आउं वेही वेही थकिजी पियुसि, पर अनवर सादात तकरीर कंदे कोन थको। असांजे बर सग़ीर जो सैयद अताउल्ला शाह बुखारी रोज़ाना 8 कलाक राति जो ख़िताब कंदो हो ऐं पंहिंजे जादुई ख़िताब सां सितारनि खे मंडे छॾींदो हो। भुट्टो मुजीब ऐं हिटलर त तवील तकरीर कंदड़ लीडरनि मां हुआ, पर उन्हनि जे तकरीरनि में कंहिं न कंहिं क़िस्म जो मवादु ज़रूरु हूंदो हो। हिटलर चवंदो हो त मूंखे मुंहिंजी पंहिंजी तकरीर जे हिकु पेरा एॾो नशो ॾींदी आहे जो शेपियन जी बोतल बि एॾो नशो कंहिं तारी करे नथी सघे। क़दीम यूनान रूम ऐं अरब जी ख़िताबत खे हिकु आला ऐं मोज़िज़ मक़ाम हासिलु हो। क़दीम रूमनि जे तर्ज़ ते हिटलर बि ड्रामाई अंदाज़ जो तवील तकरीरूं कंदो हो ऐं तकरीरनि खां अॻु आदम क़द आईने जे साम्हूं बीही मश्क बि कंदो हो। अक़वाम मुतहदा जे इदारे में तवील तरीन तकरीर पाकिस्तानी मंदोब सर ज़फ़रुल्लाह कई हुई। उन्हनि सभिनी तकरीरनि में कंहिं हद ताईं मवादु मौजूदु हूंदो हो, पर हबीबुल्लाह ॻाल्हाइणु शुरू थियो त अलाह ॾे ऐं बंदो सहे, न मवादु न लफ़्ज़नि जी ख़ूबसूरती। ख़ैर जीअं तीअं करे हुनखे माठ कराए वियो ऐं हाणे मूंखे ख़्यालु ज़ाहिर करण लाइ चयो वियो। मूं चयो, जेल जा साथियो, गुज़िरियल 9 सालनि खां असीं गाहे माहे जेल ईदनि सां आबाद कंदा रहिया आहियूं। जॾहिं बि कंहिं हिकु जेल में ॻिच जेतिरा साथी गॾु थींदा आहियूं, तॾहिं मुंहिंजे प्यारे दोस्त पलीजे खे पंहिंजी ख़िताबत जा जोहर ॾेखारण लाइ अहिड़ियूं गॾिजाणियूं ज़रूरु कोठाइणियूं पवंदियूं आहिनि। आउं पंहिंजी फितरी रवादारी करे हिननि गॾिजाणियुनि में महज़ तफ़रीह लाइ शरीक पियो थींदो आहियां, न त गुज़िरियल 9 सालनि जो तजुर्बो मूंखे ॿुधाए थो त जेल जूं तजवीज़ूं, रिथूं, मनसूबा ऐं पधरनामा आज़ादु थियण वक़्तु असां जेल में ईअं छॾे वेंदा आहियूं जीअं पको कैदी आज़ादु थियण वक़्तु जेल जा कपिड़ा गोदाम में जमा कराईंदो आहे। ॿाहिरि निकिरण खां पोइ असां वरी हिकु ॿिए लाइ यूनिता ऐं FNLA बणिजी वेंदा आहियूं। जेतोणीकि मुंहिंजी बि ख़्वाहिश हुई त हिननि साथियुनि जी मौजूदगी में पंहिंजे लफ़ाज़ी सां थर बर खे बाहि लॻायां, छो त मुंहिंजे साम्हूं तकरीर करण वक़्तु लफ़्ज़ ईअं बीठा हूंदा आहिनि जीअं मींहं वूठे खां पोइ थर जी थधीअ वारी ते ॾुथ जा सिला। ऐं मुंहिंजी अवाइली ज़हनी तरबियत अहिड़नि इंसान जे फ़िक्री छांवरे में थी आहे जेके पंहिंजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां इंसानी ज़हननि जो ईअं शिकार कंदा हुआ जीअं कलो पतरा निगाहुनि सां शहज़ादनि जो शिकार कंदी हुई। उहे इंसान जॾहिं ॻाल्हाईंदा हुआ त संदन लफ़्ज़नि जी कुवत हमालिया खे पघारे छॾींदी हुई। जॾहिं तकरीर कंदा हुआ त संदन लफ़्ज़नि जी सूंहं खे झोलियुनि में भरण लाइ फ़िज़ाउनि मां सितारा लही ईंदा हुआ ऐं संदन तकरीरनि जी नग़मगी ते ताज महल जा मीनारा झुकी ईंदा हुआ ऐं लाल किले जूं शानदार फसीलूं संदन तकरीरनि जी अज़मत जे मेहराबनि में सिजदा कंदियूं हुयूं। पर हिते आऊं पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए तव्हांजे ज़हननि जो शिकार न कंदुसि, छो त तव्हांजा ज़हन अॻे ई ज़ख़्मी आहिनि ऐं तव्हांजे अखियुनि जे पिंबड़ियुनि ते ॻोढ़ा ईअं मुंतज़र आहिनि जीअं मुसाफ़िरी त मोटंदड़ वणजारो घर जे दर खुलण जो मुंतज़र हुजे। उन करे आऊं सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो ऐं अव्हांखे उन्हनि ते वीचारण जी दावत ॾियां थो। नंबर 1, आया अव्हां सिंध खे तारीख़ी, जाग्राफ़ी, इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती तरह हिकु मुल्क तस्लीम करियो था, या जहिड़ी तरह अंग्रेज़नि उन जी मुल्की हैसियत ख़तमु करे हिकु नंढड़े सूबे जो दर्जो ॾिनो आहे, तव्हांखे अव्हां हक़ीक़त पसंदि सियासतदान जी हैसियत में क़बूल करे वरितो आहे। आज़ादी तहरीक जी तारीख़ी लुग़त में हर उन हक़ीक़त पसंदि सियासतदान खे बुज़दिल ऐं मजूस सॾींदो आहे जेको पंहिंजे देश जे ख़सूसियतनि तां ज़हनी तरह दस्तबरदार थी वेंदो आहे। नंबर 2, जेकॾहिं तव्हांजे नज़रनि में सिंध मुल्क आहे त आया उहो आज़ादु आहे या ग़ुलाम? मुंहिंजो ख़्यालु आहे त आऊं हिते थोरी ग़ुलामी जी वज़ाहत करियां। को फ़र्द ग़ुलाम उन वक़्तु थींदो आहे जॾहिं हुन जी इंसानी हैसियत तब्दील थी विकिरे जी जिन्स थी वेंदी आहे ऐं हुन जे विकिरे ते वाक लॻंदा आहिनि। का क़ौम ग़ुलाम उन वक़्तु थींदी आहे जॾहिं उन जी कंहिं बि तबिके खे
पंहिंजे मर्ज़ी जो निज़ाम क़ाइमु करण जी इजाज़त न मिले। मिसाल तौरु सिंध असेंबली जेका वॾेरनि ते मुश्तमिल हूंदी आहे, सा जेकॾहिं घणाई सां ॿोली वारो बिल पेश करे पास कराए त का बालाई ताक़त वॾेरे तबिके जे मुतफ़िक़ फ़ैसिले खे रेटे छॾे। जॾहिं कंहिं क़ौम लाइ ॾूर ॾेह मां निज़ाम तयारु ऐं मंज़ूर थी ईंदो हुजे, जीअं हिंदुस्तान लाइ निज़ाम बरतानिया मां तयारु थी ईंदो हो, त अहिड़ी सूरत में उहा क़ौम मुकमिल ग़ुलाम हूंदी। ऐं मुल्क ग़ुलाम उन सूरत में थींदा आहिनि जॾहिं उन्हनि जी आलमी सरहदनि जो एतिराम ख़तमु थी वञे ऐं उन मुल्क में ग़ैर मुल्की माण्हुनि खे दाख़िल थियण लाइ कंहिं बि परवाने जी ज़रूरत न हुजे ऐं न वरी उन मुल्क में ग़ैर मुल्की फ़ौजनि जी दाख़िला लाइ कंहिं इजाज़त जी ज़रूरत पवे। उन छंड छाण जी रोशनी में अव्हां सिंध खे ॾिसी सघो था त आया ग़ुलाम आहे या आज़ाद। नंबर 3, सिंध जी उन हालत जो हिन वक़्तु ज़िम्मेवार केरु आहे? बशर्तिया सिंध खे तव्हां जकड़ियल क़ौम जो जकड़ियल मुल्क सम्झंदा हुजो। हिन जकड़ियल मुल्क जी बदकिस्मती हिकिड़ी हीअ बि आहे त हिन मुल्क जी आबादी जे तवाज़न खे इंतिहाई बेदर्दी ऐं बेरहमी सां तमामु तकिड़ो बिगाड़ियो पियो वञे ऐं हर साल पंजाब ऐं सरहद खां ईंदड़ गाॾियूं 10 लख बालिग़ ॿार सिंध में अची ॼणनि थियूं, जिन जे पुठनि ते हुको ऐं खथो, मथे ते बिस्तरो ऐं हथ में ज़मीन जी अलाटमेंट जो काग़ज़ हूंदो आहे। नंबर 4, पंहिंजी ग़ुलाम क़ौम जे छुटकारे जे बारे में बदएतमादी ऐं बेएतबारी जेका मुंहिंजे दोस्त रसूल बख़्श पली जे ॾेखारी आहे, सा इनक़लाब ऐं आज़ादी जी तारीख़ में अनोखो मिसाल आहे। ऐं अहिड़ा लफ़्ज़ त अंग्रेज़ी उरूज जे दौर में सर सैयद अहमद ख़ान ई चई सघियो थे, बाक़ी ॿियो को बि न। आउं पंहिंजे इनक़लाबी दोस्त खां पुछंदुसि त हू साहिबु सिर्फ़ु असांखे एतिरो ॿुधाए त जॾहिं चीन ते जापान हमिलो कयो हो, उन वक़्तु जापानी तोसीअ पसंदी खे रोकण लाइ अज़ीम माओ जी चीनी कम्युनिस्ट पार्टी पंहिंजे मुल्क जे वॾेरनि सां इतिहाद करण बदिरां जापान जे कम्युनिस्ट पार्टी सां हिक नारे, हिक झंडे, हिक मंशूर तहत इतिहाद छो न कयो? चाचा होचीमो इनक़लाब आज़ादी ऐं बैनुल अक़वामियत लाइ वियतनाम जे ॿोधियुनि खे छॾे फ्रांस जे कम्युनिस्ट पार्टियुनि सां मंशूरी इतिहाद छो न कयो, या अॻिते हली अमेरिकी कम्युनिस्ट खे छो न पंहिंजी पार्टी में खयाई? अफ्रीका में फेनन किराल, सामोरा माशील ऐं ॿियनि पंहिंजे मुल्क जे सरदारनि सां ठाह करण जे बदिरां पुर्तगाल जे कम्युनिस्ट पार्टी जे झंडे हेठि इतिहाद छो न कयो? उहा हिकु मामूली ॻाल्हि आहे जंहिंखे तारीख़ जे तालिब इल्म चङी तरह सम्झी सघे थो। उन में का बि अरबी फ़ारसी न आहे ऐं हिन मुल्क जो बचो बचो सम्झे थो त अॼु सिंध, बलूचिस्तान ऐं सरहद सां पंजाब जी उहा हालत ऐं रविश आहे जेका कंहिं वक़्तु अंग्रेज़नि जी हिंदुस्तान सां हुई। ऐं हिते हिकु दफ़ो हिकु दिलचस्प मिसाल डॉक्टर एनी बेसंत जो ॾींदुसि। मुंहिंजे सियासी रहबर साईं जीम सैद पंहिंजी जग मशहूरु किताब जदीद सियासत जा नोरतनि में उनजो ज़िक्र इंतिहाई अक़ीदत ऐं एतिराम सां कयो आहे। उहा माई इनफ़रादी तरह सां कांग्रेस में शामिल थी हुई। जेसीं कांग्रेस एतदाल पसंद पॉलिसी ते हलंदी रही त उन अंग्रेज़ माई जूं हमदर्दियूं कांग्रेस सां रहियूं। पर जॾहिं कांग्रेस परॾेही शयुनि जे बाइकाट ऐं अंग्रेज़नि सां अदम ताउन जो प्रोग्राम शुरू कयो त जनाब साहिब ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी ऐं एनी बेसंत कांग्रेस खां जुदा थी विया। चवण में अचे थो त ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी ऐं जनाह खे कांग्रेस मां कढण वारी उहा माई हुई जंहिं अॻिते हली होम रूल लीग ठाही हुई। हुन जे शुरू खां उहा राय हुई त हिंदुस्तान अंदरूनी ख़ुदि मुख़्तियारी त हासिलु करे, पर उन तां अंग्रेज़ी तसलत सफ़ा ख़तमु न थिए, छो त नेठि बि हू अंग्रेज़ हुई ऐं मंझंदि यूरोपी बिरादरी जा जरासीम कंहिं न कंहिं सूरत में मौजूदु हुआ। हिंदुस्तान जी कम्युनिस्ट पार्टी जी मदद लाइ कुझु कम्युनिस्ट बरतानिया मां दरामद कया विया हुआ। तिन हिते पहुची कम्युनिस्ट पार्टी जो कमु करण बदिरां कांग्रेस ऐं गांधी खे गारियूं ॾियणु शुरू कयूं। उन्हनि हालतनि में असां दावत था ॾियूं त अचो सिंध खे इन हालत मां कढण लाइ सिंध PP समेत सभु जमायतूं मुतहद थियूं। बाक़ी पंजाब जे मज़लूमनि जी मदद हक़ हासिलु करण वारी ॻाल्हि जेकॾहिं जमायत इस्लामी जो को माण्हू करे हा त मूंखे तजुब न थिए हा, पर पलीजी जे वाता अहिड़ी ॻाल्हि ॿुधी मूंखे बेइख़्तियार चवणो थो पवे त ए मीर, कहिड़ो न सादो आहीं जो उन अतार जे लोंडे खां दवा वठणु आयो आहीं जंहिंजे करे बीमार थियो आहीं। ही वर्क असां अव्हांजी ख़िदमत में पेश कया नामियारे क़ौमपरस्त अॻवान ऐं नामियारे लेखक
साईं अब्दुल वाहिद आरीसर जे किताब माड़ियुनि मारिस कीन कीमा। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जे आवाज़ खे दुनिया जी कुंड कुड़छ में पहुचाए पियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी इहा रिवायत रही आहे जो हुन सकाफ़ती प्रोग्रामनि तोड़े सिंध जे बरंदड़ मसइलनि ते हमेशह दुनिया ताईं पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे। असांखे अवां ॿुधंदड़नि जे सहकार ऐं सहायता जी ज़रूरत आहे। अचो असां सां हमक़दम थी असांजो साथ ॾियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में शामिल करियूं था। हाण किताब जॾहिं सिंध में बाहबरी MRD जी कहाणी। इहो किताब बदरा बड़े जो लिखियलु आहे जेको काछे पब्लिकेशन कराची पारां छपराए पधिरो कयो वियो। हिन जो पहिरियों छापो जनवरी 2014 में छपजी मंज़र आम ते आयो। जी हा, किताब जॾहिं सिंध में बाहबरी जा वर्क वरायूं था। मुंहिंजी ज़ाती राय आहे, को क़बूल करे या न करे त अॻवाणी हमेशह आवाम कंदो आहे, पर सियासी अॻवान हमेशह उन ताड़ में हूंदो आहे त कंहिं रीत पाण खे आवाम जो असुलु अॻवान क़बूल कराए वठे। पोइ उहो माण्हू आवाम जो रुख़ ॾिसी अॻिन कतार में बीही नारा हणंदो आहे। ॿिए पासे सियासी शतरंज जूं चालूं न सम्झंदड़ ख़ल्क़ उन माण्हू खे अॻवान सम्झी उन जे पुठियां हलंदी आहे ऐं हू नकली अॻवान ख़ल्क़ खे भटकाए उन अज़ीम अवामी ताक़त खे उन पासे वठी वेंदो आहे जिते ख़ुदि हुनजो ज़ाती मुफ़ाद लिकियलु हूंदो आहे। सियासी अॻवान जुदा शइ आहे ऐं सियासी कारकुन अलॻि। ऐं सियासी कारकुन में आवाम जो रूह ॾिसंदो आहियां जेको सचाई ऐं ख़लूस सां टिमटार हूंदो आहे, पर छाकाणि त हू कंहिं शातिर खे पंहिंजो अॻवान सम्झी वेठो हूंदो आहे, उन करे उनजे हुकम खे पार्टी लाइन सम्झंदो आहे ऐं उन ते अमल खे इनकलाबी डिसिप्लिन जी तक़ाज़ा। इन रीति हू आवाम जा ख़्वाब पूरा करण जी कोशिशि कंदो आहे ऐं जान जी बाज़ी हणी वेंदो आहे। जॾहिं भुटे साहिब जी अवामी हुकूमत ख़तमु थी ऐं खेसि फाही ॾिनी वई, तॾहिं आम माण्हुनि हुनखे शहीद जो दर्जो ॾिनो ऐं ईअं जनरल ज़ियाउल हक़ खे उन क़त्ल जो ज़िम्मेवार करार ॾिनो। भुटे साहिब खे फाही ॾियणु को रिवाजी सियासी वाक़ियो कोन हो। माण्हू हुनखे पंहिंजो अॻवान मञींदा हुआ। हुनजे तक़रीरनि मां आवाम सां पंजाब जी ख़ुशबू ईंदी हुई। सिंध जे घर घर में संस तस्वीर टंगियल हुई जेका कंहिंजे जबर सबबु कोन हुई। अहिड़ो माण्हू जॾहिं फाही ते चाढ़ियो वियो तॾहिं माण्हुनि हुनखे हीरो करार ॾेई छॾियो ऐं दिलि ई दिलि में ज़ियाउल हक़ खे क़ातिल नामज़द कयाऊं ऐं गॾोगॾु ज़ियाउल हक़ सां लाॻापियल हर शइ खे रद्द करे छॾियाऊं। तव्हां भुटे साहिब जा पंहिंजी पार्टी ठाहिण जा ॾींहं यादि करियो तॾहिं वन यूनिट जे ख़िलाफ़ु तहरीक उरूज ते हुई। दीवारनि ते वन यूनिट टोड़ियो जा नारा लिखियल हूंदा हुआ। उहा तहरीक भुटे साहिब कोन हलाई हुई, पर अयूबी मार्शला जे ख़िलाफ़ु सिंधी माण्हुनि जी वेड़ हुई। यकीनन उनमें क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंद धुरियूं अॻिते हुयूं, पर यूनिट को सोटे धाॻो कोन हो जो सट ॾियण सां टुटी पवे। ज़हीन भुट्टो आवाम जे मिज़ाज वक़्त जी निज़ाकत ऐं संदन ख़ाशनि खां वाक़ुफ़ हो। हुन पीपल्स पार्टी में उन वक़्त जा मुख़्तलिफ़ अवामी ऐं जोशीला माण्हू खया। मुल्क में अवामी राब्ते जा अवामी अंदाज़ में तूफ़ानी दौरा कया ऐं नारो हयो त वन यूनिट टोड़ियो वञे। सियासत जो अहिड़ो अंदाज़ अॻु कंहिं बि कोन ॾिनो हो। भुट्टो साहिब अयूब ख़ान खां बाग़ी थी मैदान में लथो हो, जेका मामूली ॻाल्हि कोन हुई। सिंध जा माण्हू मुड़ुसनि जो साथ ॾींदा आहिनि ऐं भुटे साहिब वरी जुरत जो मुज़ाहिरो कयो हो। लोह गरम हो, वक़्तु अची वियो हो। क़ौमपरस्तनि जे डिघी मज़ाहिमत अयूबी मार्शला खे नामक़बूल करे छॾियो हो। ईअं क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंद जे पकियल देग पीपल्स पार्टी जे हवाले थी। भुटे जी हुकूमत में सिंधी माण्हू कराची में ऐं नौकिरियुनि में नज़र अचणु लॻा। भुटे साहिब कमोरा शाही ठा, जागीरदारी ठा, सरमाएदारी ठा वग़ैरह जा नारा ॾिना। उन ते अमल केतिरो थियो उहा जुदा ॻाल्हि आहे। असां त उन दौर में बि कामरेडनि ऐं क़ौमपरस्तनि खे रूपोश ॾिठो। उन हूंदे बि भुट्टो साहिब आवाम खे प्यारो हो ऐं अॼु ताईं आहे। भुटे साहिब सियासी क़यादत जो ख़ाल भरियो हो। संस फाही सां वरी ख़ाल पैदा थियो। माण्हू मार्शला खां बेज़ार हुआ ऐं हुननि जी नज़र में भुटे जहिड़ी क़यादत किथे बि कोन हुई। उहो ई सबबु हो जो अॻूणियूं सभु रूहानी सियासी गादियूं बेअसर थी वियूं ऐं सिंधी माण्हुनि जी अक्सरियत
पीपल्स पार्टी ॾांहुं ख़ासि करे भुट्टे कुटुंब ॾांहुं ॾिसंदी रही। हीअ फ़क़्ति पीपल्स पार्टी जो पस मंज़र न आहे, उन में सॼी सिंध जो विचोले पोहरियत ऐं हारी तबिके जी चुरपुर नज़र अचे थी, जेका ख़ामोश अक्सरियत तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त पार्टियुनि जे जोखम भरी हलचल में शामिल थी न थी सघी। उहा पीपल्स पार्टी जे प्लेटफार्म ते जमा थी वई। बेशक उन मौक़े ते बेशुमार मौक़े परस्त बि शामिल थी विया। भुट्टे साहिब जी फाही खां पोइ ख़ल्क़ पाण खे निंधड़को महसूसु कयो। ज़ियाउल हक़ जी मार्शला हिकु डिघी कारी राति वांगुरु छांइजी वई हुई। सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी, नौकरियुनि ते पाबंदी, ट्रेड यूनियन सरगर्मियूं, ॻाल्हाइण ते पाबंदी, अख़बारनि ऐं किताबनि ते रोक टोक ऐं IMF ऐं वर्ल्ड बैंक जो मुआशी दबाव सिंधियुनि लाइ सिंध जी गादी वारो शहर कराची में ओपराए ऐं दुश्मनी वारो माहौल आम माण्हू बिना आजिज़ अची वियो हो। हुननि मार्शला जी जिनड़ी मां जिंद छॾाइण लाइ पंहिंजनि अॻुवाणनि ते वॾो दबाव विधो, पर पीपल्स पार्टी जे ज़वाल ऐं भुट्टे साहिब जी फाही में ज़िम्मेवार ॿियूं सियासी धुरियूं, जिन खे नओं सितारा ऐं IGI थे चयाऊं, पाण में कीअं ठहनि। तलखियूं ज़हर जहिड़ियूं हुयूं, पर ज़ियाउल हक़ पंहिंजनि दोस्तनि खे बि मायूस करे विधो। उहे इक़्तिदार लाइ वधीक उतावला हुआ, पर मंझंदि तहरीक हलाइण जी सघ बिनह कोन हुई। नेठि 1980 जे नवंबर या डिसंबर महीननि खां MRD ठाहिण जूं ॻाल्हियूं शुरू थियूं ऐं कुर्बतूं थियण लॻियूं। मुस्लिम लीग ख़्वाजा ग्रुप जो मलिक क़ासिम गिरफ़्तार थी कराची जेल में आयो ऐं चयाईं MRD मार्च में मार्च कंदो, पर सरकार पंहिंजे अंदाज़ सां मर्द खे मार्च में मार्च करण खां रोके छॾियो। PIA जो हवाई जहाज़ हाईजेक थी वियो। राति विच में अल ज़ुल्फ़कार जो नालो ॿुधोसीं। जहाज़ त बराबरि हाईजेक थियो, पर आउं सम्झां थो त सरकार खे ख़बर हुई त उहो कमु थियण वारो आहे, पर उनखे रोकण बदिरां अगवा थियण ॾिनो वियो, जो उन जे अगवा थियण में सरकार जो फ़ाइदो हो। ऐं पोइ उन हाईजेकिंग ऐं अल ज़ुल्फ़कार जे नाले में सॼे मुल्क ख़ासि करे सिंध में वण ॿरी विया। सरकार अंगण उरांगण शुरू कया। MRD जा इतिहादी पीपल्स पार्टी खे अकेलो छॾे भॼी विया ऐं सियासी तौरु बर्फ़ानो दौरु छाइजी वियो। MRD कुझु बि न करे सघी। उन दौरान जाम साकी केस स्पेशल मिलिट्री कोर्ट नंबर 5 में शुरू थियो। उन केस में MRD जे सभिनी अॻुवाणनि बेनज़ीर भुट्टो, वली ख़ान, गौस बख़्शी बज़न, मिराज मोहम्मद ख़ान, फ़तेहाब अली ख़ान, अलामा शाह मोहम्मद अमरोटी ऐं ॿिनि विहारो खनि सियासी दानिश्वर साहिबनि खे बचाव जे शाहिद तौरु घुरायो वियो। अदालतनि में हिननि जमहूरियत जे हक़ में ॻाल्हायो ऐं मार्शला खे नाजाइज़ क़रार ॾिनो। इहो सिलसिलो 2 महीना खनि हलियो। इहा सॼी रिपोर्ट उन वक़्तु BBC तां बाक़ाइदा नशर थींदी हुई। उन्हनि बयाननि सियासी बर्फ़ रिजाई ऐं माहौल ॿीहर गरम थियो। सियासत में अजीब रांदि आहे। जाम साकी केस वारा पंहिंजो दिफ़ा सियासी अंदाज़ सां करे रहिया हुआ। MRD वारा पाण खे ॿीहर मेड़े रहिया हुआ ऐं सरकार सॻोरी पंहिंजे आकाउनि खे इहो बावर कराइण में रुधल हुई त ॾिसो, जमहूरियत जी ॻाल्हि कंदड़ सभु जा सभु कम्युनिस्टनि जा हामी आहिनि। नेठि 1983 जो साल आयो। माण्हुनि में सब्र बाक़ी कोन हो। तहरीक जा मुतालबा पए थिया। पहिरीं आइनी मामलनि ते वकीलनि गिरफ़्तारियूं ॾिनियूं, पोइ सियासी पार्टियूं तहरीक जा दायरा तय करणु वेठियूं। हिन महिल ताईं माहौल एतिरो गरम थी चुको हो जो आड़ी का बि सियासतदाननि खे अंदाज़ो थी वियो त जेकॾहिं तहरीक हली त उहा संदन हथनि मां निकिरी वेंदी। उन करे हुननि अॻुवाणनि जे गिरफ़्तारियुनि सां जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो। अॻुवाणनि सां जेल भरियो तहरीक जी माना हुई क़यादत अंदर ऐं तहरीक ग़ैर मुनज़िम। उन वक़्तु सुञाण माण्हुनि जेल भरण बदिरां जलसा करे ग़ाइब थियण ऐं ॿीहर ज़ाहिर थी जलसा करण जी हिकमत अमली वठण जी सलाह ॾिनी, पर वॾनि अॻुवाणनि खे पंहिंजे सिर तां बार लाहिणो हो। पोइ थियो बि ईअं। जल्दी क़यादत जी पहिरीं ऐं ॿी क़तार अंदरि हली वई। कारकुन जोश में बेलगाम थी विया ऐं पुरमन तहरीक तशदुद ॾांहुं लड़ी वई, पर आउं सम्झां थो त उहो तशदुद अवामी हल्के मां न आयो। सरकारी एजेंसियूं अहिड़ी हलत हलियूं जो टैंकूं, हेलीकॉप्टर, बख्तरबंद ऐं गोलियूं हलियूं। आम माण्हुनि या कारकुननि वटि छा हो? मोट में नुक़सानु सरासर तहरीक वारनि जो थियो। उहा सूरतहाल लीडरशिप जे ग़लति हिकमत अमली सबबु पैदा थी। तहरीक खां अॻु, तहरीक जे दौरान ऐं तहरीक खां पोइ ॻाल्हियूं बि कबियूं आहिनि। तहरीक खे बेरुखो थियण खां बचाइबो आहे, पर ईअं करण वारो को बि अॻुवाण मैदान में कोन हो।
जेल में बंद क़ैदियुनि सां सरकार छा ॻाल्हायो अॼु ताईं ख़बर न आहे। घारो रेस्ट हाउस में जहाँ अॻवाननि खे ॻाल्हाइण लाइ वठी विया हुआ उहो त नाटक हो। असल ॻाल्हियूं ग़ालिबन जतोई साहिब सां थियूं हुयूं, जंहिंखे कराची जेल खां ॿाहिरि रेस्ट हाउस में रखियो हुआ। महरूमी जे अहसास जी इंतिहा सिंध में हुई। भुट्टो बि सिंध जो हो। हंधि उहो सड़े जिते बाहि ॿरे। सियासी दॿाव में बि सिंध जूं धुरियूं हुयूं। उन करे ज्वालामुखी बि हिते फाटो। पंजाब ऐं सरहद जो अवाम सिधी या अणसिधी तरह हुकूमत में हूंदो आहे, जो ॿई क़ौमूं हमेशह भावे भाईवार रहियूं आहिनि। हिन तहरीक में सिंध जो सभु मुस्तक़िल धुरियूं शामिल हुयूं, सवाइ पीर साहिब पगारे जी जमायत ऐं क़ौम परस्तनि जे। MQM त अञा जाइ बि कोन हुई ऐं उन में सभ खां अहम किरदारु पीपल्स पार्टी पलिजे साहिब जी अवामी तहरीक ऐं JUI जो हो। तहरीक में शामिल न थियण जो जंहिं वटि जेको बि दलील हुजे, तारीख़ जे रिकॉर्ड पंहिंजी जाइ ते अटल आहे। मियाँ नूरानी त तबलीग ते हलियो वियो, बाक़ी जमायत इस्लामी ते मियाँ तुफ़ैल जी सूरत में ज़ियाउल हक़ सां गॾु हुई। नतीजो इहो निकितो त उहा तहरीक जेका जमहूरियत जे नाले में हली ऐं क़ौम परस्तनि न हलाई, उहा फ़क़्ति सिंध ताईं महदूद रहिजी वई ऐं सिंधियुनि जे क़ौमी हक़नि लाइ तहरीक नज़र अचणु लॻी। उन ॻाल्हि जो अंदाज़ो वरी सरकार खे अॻी हो। उन करे कंहिं मौक़े ते ईअं बि ॿुधण में आयो त हिंदुस्तान सिंधु देश ठाहिण लाइ फ़ौज मोकिलींदो। उहो शो कंहिं बि सियासी धुर कोन छॾियो हो। मुल्क में ग़ैबाती इदारा पंहिंजो कमु कंदा आहिनि। हिन तहरीक में त सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कंदड़ का बि धुर कोन हुई। MRD जो मक़सदु हो जमहूरियत जी बहाली, पर जॾहिं सभु अॻवान जेलनि में हथीका थी वेही रहिया त तहरीक छिड़ विछड़ थी वई। मंतक़ी तरह ईअं थियणो ई हो। तहरीक दौरान जॾहिं रियासी इदारा तशदुद ते लथा त मछलियल माण्हुनि बि कंहिं हद ताईं के पुरतशदद वाक़िया कया हूंदा। आउं सम्झां थो उहो बि ग़ैबाती इदारनि जो कमु हो। उन वक़्तु माण्हुनि वटि कहिड़ो बारूद ऐं ऑटोमेटिक हथियार हो। उन महिल ताईं सिंधी माण्हुनि जी क्लाशनकोफ ताईं पहुच कोन हुई। उहो हथियार मुआशिरे में हुओ ई कोन। उहा ॾाइण कंहिं आंदी ऐं कीअं आई, इन सुवाल ते बाक़ाइदे अंगनि अखरनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। ऐं सम्झां थो त तहरीक खे नाकाम कराइण लाइ के हथरादो वाक़िया कराया विया हूंदा ऐं पोइ दुनिया खे ॿुधायो वियो त सिंधी माण्हू तशदुद ज़रिए उहा जंग विढ़ी रहिया आहिनि जेका कंहिं बि ऐं कॾहिं बि कोन खटी आहे। उन खां पोइ असां 12 रबीउल अव्वल जे मुबारक ॾींहं जे हवाले सां ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जी अपील ॿुधी त तहरीक ख़तमु कई वञे। जेसिताईं मूंखे यादि आहे त माण्हुनि खां क़ानूनी हथियार जमा कराइण ऐं खेनि थधो करण में मखदूम साहिबनि जो हुकुम बि शामिल हो। ईअं ई तहरीक न रुॻो उहो त मुनज़म थी न हुई, पाण मुरादो ई हुई, पर उनखे मुनज़म थियण जे रस्ते ते आंदो ई न वियो। तहरीक बहरहाल कामयाबु थी ऐं मोहम्मद ख़ान जुणेजे वारनि सिविलियन हुकूमत ठही ऐं पोइ तसलसल में जमहूरियत बहाल थी। पर हाणे नज़र अचे थो त ख़ल्क़ जो अॻवान ऐं तहरीकनि त वेसा खॼी वियो आहे, छो त जमहूरियत जी बहाली खां पोइ बि ख़ुदा जी ख़ल्क़ उन्हनि फ़ाइदनि खां महरूम रही जेके खेनि मिलणु खपंदा हुआ। का बि अवामी तहरीक ख़ुदा जी ख़ल्क़ जी भलाई लाइ हलाई वेंदी आहे, कंहिं टोले खे इक़्तिदार ॾियारण लाइ न। हीउ मज़मून अफेयर मैगज़ीन 16 सेप्टेम्बर 2005 में शाया थियो हो। इहो असां अव्हां लाइ चूंड कयो हो किताब जॾहिं सिंध में बाहि ॿरी MRD जी कहाणी मां। इहो किताब लिखियलु आहे नाम्यारे लेखक बदर अबड़े जो। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे बिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरे थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।